जय झूलेलाल। मां चंदा माखीजा असांजे चैनल सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर बिलासपुर जी आहे। सिंधी समाज जो चालीहा महोत्सव 40 ॾींहं साईं झूलेलाल जी आराधना ऐं भक्तीअ भरिया ॾींहं हली रहिया आहिनि, जंहिंमें विभिन्न तरह जा कार्यक्रम रोज़ाना कया वेंदा आहिनि। इन्हीअ कड़ीअ में सिंधु राजा दाहिर सेन जी जयंतीअ जे उपलक्ष्य में भारतीय सिंधु सभा महिला विंग पारां जूना बिलासपुर धर्मशाला में इष्ट देव श्री झूलेलाल साईं जी महाआरतीअ ते आरती की थाली सजाओ इन प्रतियोगिता जो आयोजन कयो वियो, जंहिंमें घणेई रंग जे गुलनि, हल्दी, कुमकुम ऐं अटे खे अलॻि अलॻि रंगनि सां रंगे करे चौमुखी ॾीहा, जेके चारई दिशाउनि में प्रकाश जा प्रतीक हूंदा आहिनि, इहे ॾीहा ठाहे करे पूॼा जी थाली सजाई वई। कार्यक्रम जो उद्देश्य नई पीढ़ीअ खे कलात्मक ऐं हुनरमंद कम जे लाइ बढ़ावो ॾियणु हुयो। इन में नंबरवार रहियूं कनक हरियानी, कशिश हरियानी, अनीता लालचंदानी, कोमल मेवलानी। कार्यक्रम में जज साक्षीपुरी ऐं पूजा मंगवानी हुयूं। इन्हनि सां गॾु स्नेहा बत्रा, ज्योति गेरा, खुशबू रोहरा, पूनम बजाज, रेखा लालचंदानी, अलक मेवलानी, प्रिंसिका नारवानी, आशा मंगवानी, एकता माधवानी, इन्हनि सभिनि जो सराहनीय प्रयास हुयो। कार्यक्रम जो संचालन गरिमा शाहानी कयऊं। खटण वारी भेनरुनि खे भेंट ॾिनी वई। इन में जगदीश जग्यासी जो विशेष सहयोग हुयो। कार्यक्रम में भारतीय सिंधु सभा नगर अध्यक्ष कंचन मलघानी, सचिव सोनी बहरानी, चंदा ठाकुर, कंचन रोहरा सभई सदस्य उपस्थित हुयूं। कार्यक्रम खां पोइ महाआरती कई वई, जंहिंमें वॾी संख्या में समाज जा सभई साध संगत उपस्थित हुया। बिलासपुर जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधीअ में ख़बरूं ॿुधण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधाइण में सहयोग कयो। जय झूलेलाल।